कंडियारी जी अदालत शहीद अजीज मेमन कत्ल केस जो मुख्य जवाबदार मुश्ताक साते के जेल हवाले करे छॾियो आहे। शहीद अजीज मेमन कत्ल केस जो मुख्य जवाबदार मुश्ताक सातो जुडिशियल मैजिस्ट्रेट कंडियारो जी अदालत में पेश थियो। मीरापुर पुलिस जवाबदार जे रिमांड जी अपील कई, जेका बोरी कई वई। अदालत रद्द कंदे जवाबदार के जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। आम ख़बर ॾियूं पिया नाज़रवा खे कंडियारे जी अदालत शहीद अजीज मेमन कत्ल केस जे मुख्य जवाबदार मुश्ताक साते के जेल हवाले करे छॾियो आहे। शहीद अजीज मेमन कत्ल केस जे मुख्य जवाबदार मुश्ताक सातो जुडिशियल मैजिस्ट्रेट कंडियारो जी अदालत में पेश थियो आहे। अवांखे ॿुधाइनि पिया मीरापुर पुलिस जवाबदार जे रिमांड जी अपील कई, जेका पूरी कई वई, पर अदालत रद्द कंदे जवाबदार के जेल मोकिलण जो हुकुम ॾिनो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया अवांखे कंडियारे जी अदालत शहीद अजीज मेमन कत्ल केस जे मुख्य जवाबदार मुश्ताक साते के जेल हवाले करे छॾियो आहे। इन हवाले सां अवांखे ॿुधाइनि पिया शहीद अजीज मेमन कत्ल केस जो मुख्य जवाबदार मुश्ताक सातो जुडिशियल मैजिस्ट्रेट कंडियारो जी अदालत में पेश थियो। मीरापुर पुलिस जवाबदार जे रिमांड जी अपील कई, पर अदालत रद्द कंदे जवाबदार के जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। या अहम ख़बर आहे नाज़रन सां शेयर कयूं पिया। कंडियारे जी अदालत शहीद अजीज मेमन कत्ल केस जो मुख्य जवाबदार मुश्ताक साते के जेल हवाले करे छॾियो आहे। शहीद अजीज मेमन कत्ल केस जो मुख्य जवाबदार मुश्ताक सातो जुडिशियल मैजिस्ट्रेट कंडियारो जी अदालत में पेश थियो आहे। अवांखे आगाही ॾियूं पिया मीरापुर पुलिस जवाबदार जे रिमांड जी अपील कई, पर अदालत रद्द कंदे जवाबदार के जेल मोकिलण जो हुकुम ॾिनो आहे। कंडियारे जी अदालत शहीद अजीज मेमन कत्ल केस जे मुख्य जवाबदार मुश्ताक साते के जेल हवाले करे छॾियो आहे। नौशर फिरोज अजीज मेमन कत्ल केस जो जवाबदार रिमांड ते जेल हवाले कयो वियो आहे। अदालत मुश्ताक साते जो रिमांड ॾियण वारी पुलिस जी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। नौशर फिरोज मां इहा अहम ख़बर ॾियूं पिया अवांखे अजीज मेमन कत्ल केस जो मुख्य जवाबदार जेको आहे उहो जेल हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रन सां शेयर कयूं पिया। कंडियारे जी अदालत शहीद अजीज मेमन कत्ल केस जो मुख्य जवाबदार मुश्ताक साते के जेल हवाले करे छॾियो आहे। मुश्ताक साते जे हवाले सां दरख़्वास्त कई वई, पुलिस पारां जेका रद्द कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं नौशर फिरोज मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर राणा शेर मोहम्मद खां। राणा शेर मोहम्मद, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल नौशर फिरोज जे मैरापुर शहर में 27 महीना अॻु अजीज मेमन साहब के कत्ल कयो वियो, जंहिंजो मुख्य जवाबदार मुश्ताक सातो जेको आहे गुज़िरियल हफ़्ते पुलिस उनखे गिरफ़्तार कयो ऐं अॼु जेको 2 ॾींहंनि जे पुलिस रिमांड में हुयो उनखे अॼु नौशर फिरोज कंडियारो जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो वियो, जिते पुलिस पारां जेका आहे इहा इस्तदा कई वई त हिनखे वधीक रिमांड ते असांजे हवाले कयो वञे, पर जुडिशियल मैजिस्ट्रेट कंडियारो पारां खेसि जेल कस्टडी कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जवाबदार पुलिस जे साम्हूं क़त्ल करण जो एतिराफ़ पिणु कयो आहे, जंहिंजी निशानदेहीअ ते क़त्ल वारी जाइ ते पहुची शहीद जो पर्स, KTN न्यूज़ जो लोगो ऐं शनाख़ती कार्ड बि हथु करे पुलिस जे हवाले कयो वियो आहे। त नौशर फिरोज में जेको हाई प्रोफाइल केस आहे शहीद अजीज मेमन जो, उन में मुख्य जवाबदार मुश्ताक सातो खे जेल कस्टडी कयो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी राणा शेर मोहम्मद अपडेट करण लाइ। अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रन खे अपडेट कंदा हलूं। कंडियारे जी अदालत शहीद अजीज मेमन कत्ल केस जो मुख्य जवाबदार जेको आहे हुनखे जेल हवाले करे छॾियो आहे। शहीद अजीज मेमन कत्ल केस जो मुख्य जवाबदार मुश्ताक सातो जुडिशियल मैजिस्ट्रेट कंडियारो जी अदालत में पेश कयो वियो आहे। इन हवाले सां मूंखे ॿुधायूं पिया त मीरापुर पुलिस जवाबदार जे रिमांड जी अपील कई, जेका अदालत रद्द कई। जवाबदार खे जेल मोकिलण जो हुकुम ॾिनो वियो आहे।
अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। कंडियारी जी अदालत शहीद अज़ीज़ मेमन क़त्ल केस जे मुख्य जवाबदार मुश्ताक सहते खे जेल हवाले करे छॾियो आहे।